बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तोड़े जो हिन महिल टमाटे जो अघु 400 खां 700 रुपया आहे, पर इहो साॻियो घटि बि थी सघे थो, लही बि सघे थो। ऐं अहिड़ी तरह घटि थिए थो जो 50 रुपए में 10 किलनि जी थैली बि मिले थी। बटालू, टमाटा, बसर इहे वधनि था, अघु हिननि जा घटि बि थियनि था, पर किराने जूं शयूं, ॿियूं खाइण पीअण जूं शयूं, बेकरी जूं मिठाइयूं, बिस्किट वग़ैरह जेके आम इस्तेमाल में रोज़ानो, उन्हनि जा अघु नथा घटिजनि ऐं न ई उन्हनि सां को बहस मुबाहिसो आहे। माण्हू जी फितरत आदत आहे, जीअं ॾाढे ते कावड़ न चढ़ंदी आहे, हीणे तां लहंदी न आहे, त झेड़ो झटो सॼो ॾींहुं माण्हू उन सां कंदो जेको रेड़ी ते सब्जी थो खपाए, उन खां हिसाब किताब वठंदो त बटालू किलो 100 रुपया छो आहिनि, बसर 100 रुपया छो आहिनि। बसर थूम रेड़ी वारे खां, सब्जी वारे खां, आम दुकानदार, आम किराने वारो, आम रेड़ी ते जेको फ्रूट थो खपाए, उन्हनि सां सॼो ॾींहुं बहस थींदो। 10 लख रुपयनि जो कंहिं सेठ खां लोह ख़रीद करणु या 10 लखनि जो सीमेंट ख़रीद करण खां पोइ उन सां का बि बहस रिआयत जी ॻाल्हि न थींदी, पर 10 लखनि जो मटीरियल वठी जंहिं महिल मज़दूर गॾु गाॾे वारो जेको ॿाहिरि बीठो आहे, उहो जेको 200 रुपया किरायो चवंदो, त उन सां हाणे झेड़ो थींदो त 200 रुपया बि छो थो वठी, 100 रुपया वठि। लोडर वारो बीठो आहे, जेकॾहिं उहो 500 रुपया उन चया, उन 10 लखनि जो सीमेंट वठी आयो, लोह वठी आयो, उनखे ख़ुशीअ सां पैसा ॾिनई 10 लख, पर उहो लोडर वारो मज़दूर जेको गाॾी वारो बीठो आहे, उन जेकॾहिं 500 रुपया चया त हाणे उन सां झेड़ो बि कबो, बहस बि कबो, त 500 छा जा 100 रुपयो त तुंहिंजो तेल जो लॻंदो, पोइ एॾा तूं छो थो वठी, 100 रुपयो तेल जो लॻंदी, तुंहिंजो 500 थो वठी। हाणे जेको सॼो ॾींहुं उस में, गर्मी में, निटण उस में बीठो आहे बुख ते उन ते, या गॾु गाॾे वारो जंहिंजो गॾु बीठो आहे बुख उन ते, या मज़दूर लोडर वारो, गाॾी वारो जेको सॼो ॾींहुं बीठो आहे ग्राहक जे इंतज़ार में, हाणे जॾहिं उन सां ॻाल्हाइबो त 500 ते 200 ते, हाणे उन सां बहस थींदो, त उहो रिआयत करे। बाक़ी 10 लखनि वारो, 5 लखनि वारो, उन सां रिआयत उनखे न चइबो। आम जेको रेड़ी वारो, बिस्किट दुकानदार आहे, उन सां बहस रिआयत ते थींदो, अघ ते थींदो। पर जेको बेकरी वारो आहे, वॾो सुपर स्टोर आहे, जो कंप्यूटर रखियो वेठो आहे, बसि उनखे कंप्यूटर ते पर्ची कढी ॾींदो, 5,000 जो तुंहिंजो सामान छो, हे बिस्किट छा, केक थियो, हे सामान छो, उनखां न पुछिबो त 5,000 छो, छाजे लाइ। गुज़िरियल महीने हे साॻियुनि शयुनि जा 4,000 थिया, हाणे 1,000 भला हिन महीने में छो मथे चढ़ी वियो, कहिड़ी शइ महांगी थी, न उते न। केक इहो गुज़िरियल महीने 600 ॾिनो हो, हिन महीने 800 भला छो न। उहो पर्ची वठी, पर्ची खे केरु पढ़ंदो बि कोन, टोटल बि न कंदो, त कंप्यूटर खां बि ग़लती थी सघे थी, या हुन ॿुधाइण वारे खां ग़लती थी सघे थी टोटल करण में। न न न, उते ऐब आहे, उते माण्हू ॼटि थींदो, उते जाहिल थींदो। हेॾी बेकरी में जेकॾहिं को पुछे न, इहो छाजे लाइ जेको आहे सो केक 800 जो, पोइ बेकरी में जेके बि माण्हू बीठा हूंदा, सभु हुनखे चिताए ॾिसंदा, पंहिंजे मुंहुं पिया मुरकंदा, खिलंदा, अरे हीउ बिना ॿाराड़ी जो ॼटि, हे जाहिल अचे कीअं बेकरी ते फाथो आहे, जो पुछे थो त 800 केक छो, गुज़िरियल महीने 600 मिलियो हो। हाणे उते माण्हू ॼटि थी वेंदो, जाहिल थी वेंदो। जेकॾहिं उते वॾे स्टोर ते, वॾी बेकरी ते अघु जो पुछियईं, त उते जाहिल ॼटि आहे, ॿाराड़ी मां आयो आहे। पर रेड़ी वारे सां, आम दुकानदार सां बहस कंदे उते मोतबर थी वेंदो, उते ऑफिसर थी वेंदो, उते चङो मुड़ुसु थी वेंदो, उते हुनखे धमकियूं बि ॾींदो, त मां असिस्टेंट कमिश्नर ॾे थो वञा, मां DC ॾे थो वञा, तोखे मां ॾिसां थो हे लिस्ट किथे अघनि जी किथे आई अथई। पोइ सब्ज़ी वारे ते रोब रखंदो, त अघनि जी लिस्ट त छो न आई आहे, अघु जेको आहे मां DC खे थो ॿुधायां। हाणे बटालू किलो बटालू वठण ते DC ऐं अलाए किथे किथे वञी पहुचंदो, पर बेकरी वारो जो कंप्यूटर रखियो वेठो आहे, या के सुपर स्टोर वारो कंप्यूटर रखियो वेठो आहे, उते जेको पर्ची 10,000 जी कढी ॾींदो, उते वॾी ख़ुशी सां पैसा ॾींदो, उते न ॻाल्हाईंदो त केक जा इहो पैसा छो, छा न टोटल कंदो, न पर्ची ॾिसंदो, न हुन खां पुछंदो। उते माना उते उते बाक़ाइदे मोतबर आहे, उते वरी पुछंदो, ॼटि थी वेंदो। पर आम माण्हू सां, आम गॾु गाॾे वारे सां, लोडर वारे सां, जेॾी महिल का शइ खणाईंदो त 500 ते 200 ते झेड़ो, तुंहिंजो तेल 100 जो लॻंदो, 500 छो थो वठी। गॾु गाॾे वारे सां झेड़ो, कहिड़ो तुंहिंजो तेल थो सड़े जो 200, बाबा सॼो ॾींहुं वीचारो ग़रीब मज़दूर बुख ते बीठो आहे, मसे मसे हुनजो ग्राहक लॻो। अॼुकल्ह हूअं ई लोडर, चंकियूं, रिक्शाऊं घणियूं थी वियूं आहिनि, मोटरसाइकिलनि ते ई माण्हू ॿ 5 का सीमेंट जा खणी थो वञे, उहो ई 50 रुपए 100 बचाए थो। हाणे मसे मसे हुनजो ग्राहक लॻो, त 200 छो थो वठी।
आम माण्हू ते चढ़त ग़रीब माण्हू ते चढ़त माना बाक़ी मथे जेकॾहिं हूंदो ॾाढो मुड़ुसु हूंदो बाअसर हूंदो सुठो दुकान होटल हूंदो उते ख़ुशीअ सां कढ़ाई जा 2000 ॾींदो त न पुछंदो त कढ़ाई जा 2000 छो जा वाक़ई आहे जेको आहे सो किलो कढ़ाई हुई अधु किलो इहा बि ख़बर ई कोन हुई त किलो जी जाइ ते जेको आहे सो हुन टेपा जेको आहे सो गोश्त जेको आहे सो विधो उहो बि का ख़बर ई न आहे देॻ में केतिरा चांवर पिया केतिरो गोश्त पियो उहो का ख़बर ई कान्हे उते ख़ुशीअ सां जेको आहे सो 10,000 12,000 15,000 बि देॻ जा ॾेई ईंदो भली 2 किलो देॻ में चांवर खुटल हुजनि किलो गोश्त खुटल हुजे उते न आम माण्हू सां बसि आम माण्हू सां जहिड़ो आम माण्हू जेको मज़दूर ग़रीब नंढो नंढो धंधे करण वारो नंढो नंढो कारोबार करण वारो रेड़ी हलाइण वारो उन ते रोबताब घणो आहे बाक़ी जेको रोबताब उते न आहे भई स्टैंड में दुकान आहे वॾे जेको आहे डेकोरेशन में दुकान आहे बेकरी आहे जनरल स्टोर वॾा शीशा लॻा पिया आहिनि एसी लॻी पई आहे उते बाक़ाइदे सैलून सुठी आहे शीशा लॻल आहिनि एसी लॻल आहे उते 500 वारनि जा ॾेई ईंदो पर आम नंढो दुकानदार आहे उते 100 रुपया जेकॾहिं उते वधा त उन सां ई बहस थी वेंदो ॾाढे ते कावड़ चढ़ंदी कान हीणे तां वरी लहंदी कान।